पुत्राज भोतार साला बकरी कया बकरी ये खाइजो ये गाह में बकरी उड़ाई अरे ओए वो कंजूसा है वो कंजूसा शल्ला साजे लाए को चूसो ही कुए त कनी मता ते भागा खबर पया भोतार बकरियों कयूं न बकरियों हां खाई त तो असा भी अल्लाह जो कसम सतन दियन जो ड्राओ करे पोत दा दिया बाबा बिस्मिल्लाह बाशाई बरकरार बिस्मिल्लाह चाला खुशायो दुआ साईं बाबा दुआ दिए तण थियो बाबा तव्हां जी दावत ते आया हूं बाबा तते पर बुधो मां त तव्हांखे कांडे न ॾिनी आहे तव्हां छो आया भोतार साईं तव्हां जे राज भाग जा माण्हू आहियूं ॿुधो से त साईं जिन टी शादड़ी कई आहे उनजी मुबारकड़ी ॾियण आया अच्छा रे कामयाबी हले आए साईं असां को खाइण पीअण कोन आया आहियूं मिड़ई तव्हां जो दीदार करण आया आहियूं बाबा ठीक आहे खैर ॿियो खैर खुश आयो दुआ साईं बाबा दुआ छा खाईंदो छा पीअंदो छा खाईंदासीं छा पींदासीं बस भोतार जेको तोखे वणे उहो असां खाईंदासीं बाबा जेकी तव्हांखे खाराया पीआरिया उहो खाईंदो हा बाबा हा साईं हा बिल्कुल पोथो हा साईं उथियासीं काॾे बाबा हलो तव्हांखे हवाए खाराया छा बेहतरीन वीडियो ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा लाला सिकंदर VSS बेल लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा।